जिए लतीफ़, जिए सिंध, जिए आलम इंसानियत, महबूबो हक़ मौजूद। जेको हाल सो प्रिया नाल, कचहरियूं ऐं उमेद आहे त इहे क़ाइमु रहंदियूं जेसिताईं हयाती साथ ॾिनो तेसिताईं कचहरियूं कबियूं। दोस्तनि खे इनवाइट पियो कयां, साईं गुल हसन कलमती खे बि इनवाइट पियो कयां, साईं मुमताज़ सूफ़ी खे बि इनवाइट पियो कयां, प्यारे इस्माइल महर खे बि इनवाइट पियो कयां, प्रोफेसर जावेद इक़बाल लाड़िक खे बि इनवाइट था करे छॾियूं, साईं अब्दुल हादी चोलियाणी साईं खे बि इनवाइट करे था छॾियूं, मशकूर फलकारो खे बि इनवाइट कयूं था, मुख़्तियार शाहनवाज़ाणी खे बि इनवाइट कयूं था, ख़ादिम हुसैन लतीफ़ी खे इनवाइट कंदा आहियूं सदाईं, मीर ख़ादिम उमराणी खे बि इनवाइट कयूं था, मोहम्मद मिस्री रिंद साईं खे बि इनवाइट करे था छॾियूं, संगत खे साकी सायर खे बि इनवाइट करे था छॾियूं। वाहिद सिंधी महबूब आहे, इनखे सदाईं पाण सॾींदा आहियूं प्रोग्राम में। आहे सभिनी जो प्रोग्राम, पर वरी बि दावत ॾियणु ज़रूरी आहे। हिकिड़ो त फेसबुक वारनि वॾो मसइलो इहो कयो आहे त कंहिंखे लाइन ते न पियो वठी सघिजे। मूं इहा गुज़ारिश बि रखी हुई संगत जे आॾो त मूंखे इहो मूंखे टेक्निकली आऊं को साउंड माण्हू कोन आहियां, पर पोइ अञा ताईं कंहिं दोस्त रहनुमाई कोन कई आहे। अलाह ॾिनो बबुर खे बि पाण सॾे था छॾियूं, रफ़ीक वसाण साईं खे बि सॾे था छॾियूं, काफ़ी दोस्तनि खे सॾु कया अथऊं। हितां नाला बि रोशनी जो कुझु अहिड़ो सिस्टम आहे जो नाला बि घटि पिया, सूफ़ी ज़ुल्फली रिज़वान लाखो साईं, राजेश रोहिड़ी, उहे ॾिसनि पिया कहिड़ा कहिड़ा दोस्त आया आहिनि, उन्हनि जा कुर्ब अहसान। मुर्तज़ा ख़ासकली साईं भली करे आया, राजा रशीद कुंभर खिपरो खां प्यारो माण्हू आहे, इंतिहाई खिलणु ॾाढो भलो अथसि महबूबा। नूरमंद समो साईं वॾी महिरबानी, हबीबुल्ला ब्रह्मानी, अहसान कुर्ब डॉक्टर अब्दुल रहमान चांडियो साईं, डॉक्टर साहब वॾी महिरबानी, हिदायतुल्ला बलोच बचानी वॾी महिरबानी, सागर सरवर साईं बची विया आहिनि, सनाउल्ला मंगरियो साईं बची विया आहिनि, खोड़ संगत अची वई आहे, कंहिंजा कंहिंजा नाला खणजनि। हा साईं महिरबानी, छतो ख़ान धौंकाई महिरबानी भाउ, अली असगर शाहाणी, अली असगर मलाणे जो पुटु, अली असगर साईं तव्हां वेठा आहियो भला इहो फेसबुक में मसइलो आहे या सनाउल्ला मंगरियो साईं बची वियो आहे, सैफल संघर उहो बची वियो आहे, अब्दुल हादी चोलियाणी साईं बची वियो आहे, हलाल लिगारी महबूब अची वियो आहे, राणा साईं इहो बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह, इहो भला ही कंहिंखे वठी छो नथा सघूं। साथी सजाद गबोल अची वियो, हबीबुल्ला समो वालेकुम सलाम साईं, अब्दुल हादी साईं वालेकुम सलाम साईं, उमिरि ॾे फज़ीलत वारी वॾी उमिरि हुजे छतो ख़ान त उहा खपे, बाक़ी जेकॾहिं बेफ़ज़ीलती उमिरि आहे त पोइ त पल बि न खपे। इमरान राहिमू साईं बिस्मिल्लाह, काका आशिक़ अली उहे अची विया आहिनि, सूफ़ी ज़ुल्फ़ली साईं बिस्मिल्लाहियूं, निसार अली सरगाणी साईं, गर ब्रह्माणी बिस्मिल्लाह, शंकर मौजूद लख लाइक आहिनि सभिनी जा, रवि कन्यालाल बची वियो आहे, खोड़ दोस्त अची विया आहिनि, कंहिंखे कंहिंखे दोस्तनि खे सदा जीए, साथी साजिद साईं सदा जीए लतीफ़, नकाश बलोच कुर्ब अब्दुल गफ़ूर चांडियो भली करे आया, एजाज़ अली चांडियो कुर्ब, शमी मरीब असांखे ॾिसे पई, इरफ़ान अली कुर्ब, फतेह ख़ान चांडियो, राणा मूंखे विसारे छॾी, कंहिंखे विसारियो अथमि साईं, निमाणी गुज़ारिश प्रोग्राम में थोरी म्यूज़िक ॾींदा त साईं मूंखे
तो साईं मूंखे इन टेक्निकल मसइलनि जी ख़बर ई कान्हे का त म्यूज़िक कीअं ॾिबी आहे, छा ॾिबो आहे। बसि इश्क आहे, मोहबत आहे, जंहिंमें इहो सॼो कयूं पिया। बाक़ी इहो आज़ाद अरबाब ममता ॿियो लतीफ़ साईं जो सुरसोणी पढ़ियोसीं, उनजो दास्तान पहिरियों ऐं ॿियो, उन ते 3-4 प्रोग्राम शायदि पंहिंजा थी विया हुआ। त अॼु सूफ़ी ज़ुल्फ़ली ॾम जे सिलसिले में बि मूंसां उन ॾींहुं सुवालु हिकिड़ो कयो हो। ऐं को अकाबर को वॾो कोन आहियां, फेसबुक वारनि साईं पंहिंजो मलाणो साहिबु चए थो असगर त फेसबुक वारनि तरफ़ां इहो मसइलो आहे। हाणे इन जो मक़सदु इहो आहे त हाणे असां जहिड़ा ॾियनि कंहिंखे लाइन ते न वठी सघिजे, कंहिंसां ॻाल्हाए हिकु तरफ़ो जेको असां सिखण वारा माण्हू ऐं पंहिंजो उहे लुकमान नवाज़ बिस्मिल्लाह भले आयो, मुमताज़ अली यारी सरब अची वियो आहे, बिस्मिल्लाह लख कुर्ब। सुर आहे जेको बाग़ी सुर आहे मुंहिंजी नज़र में, जेके समाजी रीतूं रस्मूं आहिनि उन्हनि खां बग़ावत कंदड़ सुर आहे। ॾम सां शादी थी हुई सुहिणी जी, जेका रज़ा जी शादी न हुई। सुहिणी जो मेहार सां इश्क थियो, मोहबत थी, सदा हक़ मौजूदु, कंहिंजा कंहिंजा नाला खणा, खोड़ सारी संगत आहे, महबूब अचनि पिया, अहसान उन्हनि जा। त लतीफ़ सॼो इहो जेको स्टेटस को हुयो, जेको छोकिरियुनि खे कंध खां वठी हा कराइबी हुई, ऐं जेको माइट फ़ैसिलो थींदो हुयो ऐं नियाणियूं उन्हनि जे हवाले थी वेंदियूं हुयूं। पोइ भले उहो पोढ़ो हुजे, भले उहो ॿार हुजे, भले उहो मैच कंदड़ न हुजे, उन नियाणी जहिड़ो न हुजे, पर उनजे ऐं अॼु ताईं ईअं थिए पियो। अॼु ताईं असांजे समाज में इहे रस्मूं ऐं रीतूं मौजूदु आहिनि, ऐं अॼु ताईं असांजूं जेके नियाणियूं आहिनि उहे भोॻिनि थियूं। भेटाई साईं दरअसल सुरसोणीअ में इहा बग़ावत कई आहे त जी शादी न आहे, उहा शादी ई न आहे। उनजे करे उन औरत खे हक़ु आहे, जीअं सुहिणी खे हक़ु हुयो त उहा पंहिंजे पसंदि मूजिबि मोहबत करे। हाणे सुहिणी हिकिड़ो त इहो समाजी पासो आहे, जेका स्टोरी असांखे मिले थी। सुहिणी जे लाइ पंजाब जो किसो ॿुधाईंदा आहिनि त उते सुहिणी माहीवाल जे नाले सां हुयो। शेख अयाज़ बि ईअं लिखियो आहे, आडवाणी साहिब बि ईअं लिखियो आहे त उहो उतां जो किसो आहे। पर वरी जॾहिं असीं सिहत पढ़ूं था, लतीफ़ साईं जे कलाम जी सिहत पढ़ूं था, हिन में का क़ौम परस्ती साईं फ़कीर हाजन साईं बिस्मिल्लाह कलाम, उन मां ईअं थो लॻे त इहो सिंध जो वारो ऐं टंडे आदम जे विच में कंहिं ज़माने में दरिया वहंदो हुयो, जंहिंजा कुझु वहकिरा उहे आउं ॾिसी आयो आहियां त नसरपुर वटां सांगरो दरिया वहंदो हुयो उन वक़्त में। ऐं सिंधू दरिया जीअं त आज़ादीअ सां वहंदो हुयो, उनजे करे उनजा जेके छाड़ूं हुयूं ऐं जेके वहकिरा हुआ बिस्मिल्लाह, जेके वहकिरा हुआ उहे वहकिरा तमामु घणा हुआ ऐं ख़ुदि उहे दरिया हूंदा हुआ। तंहिं करे इहो बहस बि मुंहिंजे ख़्याल में को एॾी वॾी अहमियत नथो रखे। असुलु जेको फ़िक्रु लतीफ़ साईं कोशिशि कई आहे ऐं जेको असांखे सम्झाइण जी कोशिशि कई आहे, वारी ॻाल्हि उहा आहे। किसो किथां जो आहे, सिंध जो आहे या पंजाब जो आहे, असांखे उन ते घणे बहस जी ज़रूरत कोन्हे का। असांखे गुफ़्तगू इन ते करण में पोयनि 3-4 प्रोग्रामनि में काफ़ी समाजी पहलुअनि ते बि जेको आहे सो असां गुफ़्तगू कई। पंहिंजो जेको मुंहिंजो हा न, ऐं सची बची बि ॾाहो ॿाहो कोन आहियां, कुझु बि कोन आहियां। हिकिड़ो इश्क़ आहे अंदर में, हिकिड़ी उसाहट आहे, जंहिंजे करे पोइ तव्हां सां मुखातिबु थियां थियो। ऐं ॿियो मुंहिंजो खुलियो मक़सदु आहे, को हिन में सीक्रेट या को का, मुंहिंजो खुलियो मक़सदु आहे त असांजे समाज अंदरि लतीफ़ साईं जे फ़िक्र ते गुफ़्तगू थिए, जी कोशिशि कई वञे। ऐं आउं सम्झां थो ज़ाती तौर ते त लतीफ़ साईं वटि उहो सभु कुझु आहे जेको कंहिं समाज, कंहिं क़ौम, कंहिं आलम खे घुर्बल हुजे थो। उहो बिल्कुलु ख़ादिम साईं बिस्मिल्लाह, महिरबानी उमराणी साईं लख लाइक़। त उहो असांजे सभु कुझु आहे जेको समाज खे घुर्बल आहे, जेका समाज खे ज़रूरत आहे। पिराणो खां न सदा जीए लतीफ़, जेका समाज खे घुर्बल आहे उहा लतीफ़ साईं वटि। उनजे करे असां जिन जिन पासनि में मुंझियल आहियूं, जिन जिन मामलनि में असां परेशानी जो शिकार आहियूं, इंसान जी जेका वॾे में वॾी उञ आहे, जेका वॾे में वॾी बुख ऐं प्यास आहे, ऐं जेका तड़प आहे, उहा आहे फ़िक्री तड़प।
यानी तव्हांजो शऊर, तव्हांजी कॉन्शियस जेकॾहिं फ़िक्र खां ख़ाली आहे, जेकॾहिं उन वटि समाज ही काइनाती लकाव ऐं ही समूरियूं जेके हुस्नाकियूं आहिनि, जेका सूंह आहे, जेको जबर आहे, ज़ुल्म आहे, जेकॾहिं उहा कंहिं फ़र्द जी एजेंडा न आहे त उहो ॼण ॼाओ ई कोन्हे को मुंहिंजी नज़र में। ऐं ग़लति थी सघां थो, उहो ॼण ॼाओ ई न आहे। जहिड़ा आया जग में तहिड़ा विया तीअं वांगुरु, माना ॼावा माउ जे पेटा निकिता, वॾा थिया, खाधऊं, शादियूं कयूं, ॿार ॼणियूं, मरी विया, ख़तमु थी विया, बसि किसो वञी हिते दंग थियो। हाणे भिटाई असांखे इन्हनि सभिनी शयुनि खां मना थो करे। भिटाई असांखे रस्ता थो ॾसे, असांखे गस थो ॾसे, असांखे पंहिंजे ज़ाती जेको उन जे सिलसिले में रहनुमाई फरमाए थो, ख़ुदि हिकु फ़र्द जी तरतीब ॾिए थो, फ़र्द खे हसीन फ़र्द कीअं हुजणु खपे, उनजो किरदारु कीअं हुजणु खपे, इन सभिनी मामलनि खे खणे थो। त सुहिणी बि इन्हनि सभिनी शयुनि जो मजमूओ आहे। तमामु वॾी कमाल कारीगिरी सां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ख़याल जेके बिज़ाहिर असांखे ईअं बि महसूसु थींदो त उहे हिक ॿिए सां तसादुम में आहिनि, हिक ॿिए सां जहिड़े में आहिनि। पर जीअं त आउं अॻु में अर्ज़ु करे चुको आहियां त भिटाई साईं जो जेको कलाम आहे, उनजी जेका प्रॉपर दर्जाबंदी असांखे इहो तसादुम बि ॾिसण में अचे थो। पर जेकॾहिं उनजी दर्जाबंदी क्लासिफिकेशन दुरुस्त नमूने सां थियल हुजे त इहो तसादुम तमामु घटि थी। जेके बि फ़िक्र शाइरी जे अंदाज़ में पेश थिया आहिनि, उन्हनि में इख़्तिलाफ़ ज़रूरु हूंदो आहे, उन में कन्फ्लिक्ट हूंदो आहे, उन में हिक ॿिए जे रद में ॻाल्हियूं चयल हूंदियूं आहिनि, जेके बि शाइरी में उहो हूंदो आहे। पर दरअसल भिटाई साईं जे फ़िक्र में असांखे एतिराफ़ करणु घुरिजे, छाकाणि त असांखे अक़ीदे जे बुनियादनि ते सोचण बजाए फ़हम ऐं अकुल जे बुनियादनि ते सोचणु घुरिजे। इहे सभु शयूं असांखे भिटाई साईं वटि मिलनि थियूं, पर एॾे वॾे तइदाद में न। जेकॾहिं उन ते सही नमूने सां थिए त हिकिड़ो तमामु घणो हिकिड़ो असांखे अहिड़ो मैनिफेस्टो थो ॾिए जेको पूरे आलम जे लाइ आहे, पूरी इंसानियत जे लाइ आहे। सो ख़ैर, आउं का वधीक ड्रेग कोन थो कयां, अचूं था पंहिंजे हुन मौज़ू ते। अॼु दास्तान टियों था पढ़ूं सुहिणीअ जो, जंहिंमें साईं सूफ़ी ज़ुल्फ़ अली साईं महबूब साईं, मुंहिंजो महबूब आहे, उन सुवाल बि कयो हो त ॾम जी जेका सा उहा थिए। मूं चयो ॾम जो जॾहिं अचे सिलसिलो त पोइ उन ते ॻाल्हाईंदासीं। दास्तान टियों जो जेको बैत आहे, तड़ तकड़ तार घिड़णु, इहो काणियारनि कमु जेके तकड़ कनि था ऐं दरिया में लही पवनि था, इहो अकुलमंद माण्हुनि जो, काणियारनि जो कमु, इहो उन्हनि जो कमु आहे जेके अकुल खां, जिन खे घटि अकुल आहे, उहे थोरो सम्झ सां उन्हनि खे लहणु घुरिजे। 10-10 भेरा ॾींहं में ॾे ॾोरा पा ॾम, साईं सूफ़ी ज़ुल्फ़ अली साईं। हाणे अॼु इहो ॾम जो ज़िक्र अची वियो आहे, जेको उन ॾींहुं तव्हां सुवालु कयो हुयो। 10-10 भेरा ॾींहं में ॾे ॾोरा पा ॾम सीक्रेट लव न हुयो, इहो को लिकल इश्क न हुयो। इन जो मक़सदु इहो हुयो त ॾम खे ख़बर हुई त सुहिणी मेहार सां मिलणु वञे पई, ऐं इहा जेका बग़ावत हुई, जेको मूं लफ़्ज़ इस्तेमालु कयो त लतीफ़ साईं इन में बाग़ी आहे, त इहा सुहिणी जेका बग़ावत कई त तूं मूंखे पसंदि आहीं, मूंखे मुंहिंजो जंहिंसां इश्क़ आहे उन ॾांहुं वेंदसि। हाणे जेको दास्तान टियों आहे, उन में मिजाज़ी मामला बि भरपूरियत सां मौजूदु आहिनि, उन में हक़ीक़ी मामला बि भरपूरियत सां मौजूदु आहिनि, उन में तसौफ़ी मामला बि भरपूरियत सां मौजूदु आहिनि। त इहे सभई जेके पासा आहिनि, उहे सभु हिन में मौजूदु आहिनि। अकुल मत शर्म टे ई नींहं निहोड़िया। अकुल नींहं थो थिए जॾहिं इश्क थो थिए, जॾहिं मोहबत थी थिए, ऐं जॾहिं मोहबत पंहिंजे उन उरूज ते पहुचे थी, प्यार जॾहिं पंहिंजे उरूज ते पहुचे थो, त न को अकुल थो रहे, न मत थी रहे, न शर्म थो रहे। शर्म त समाजी जेका सो हिकिड़ो कानून आहे, या हिकिड़ो समाजी उसूल आहे, ऐं मत जेका आहे उहा बि हिकिड़ो समाजी उसूल आहे। इश्क में छाजो समाज, इश्क में छाजा उसूल ऐं ज़ाब्ता, इश्क में कंहिं बि क़िस्म जो इश्क जाग्राफी आहे, इश्क समाजी खे रेटे छॾींदो आहे, इश्क सभिनी शयुनि खे फना करे छॾींदो आहे। तंहिं करे ॾम जेको हुनजे मथां जबुर मढ़ियो वियो हुयो, जेको हुनजे मथां ज़ोरी थापियो वियो हुयो, जंहिं सुहिणीअ खे साईं सूफ़ी ज़ुल्फ़ अली साईं, तव्हां वारो जवाबु तव्हांखे फ़िलहालु न मिली सघंदो, पर आउं कोशिशि करियां थो त जेको सुहिणीअ जे मथां थापियो वियो, सुहिणी जो पंधु ॿियो हुयो, उनखे रस्तो ॿियो ॾिनो वियो हो ॾम जी सूरत में, जेको रस्तो हक़ीक़ी न हुयो,
जेको इंसाफ़ ते मबनी रस्तो न हुयो, जेको मतिलबु हुन बराबरी न हुयो, तंहिं करे सुहिणी 10 भेरा ॾींहं में ॾे ॾोरा पा ॾम माना हुनखे ॾोरा पा वेठो थो ॾे त तूं छा थी करीं। हाणे समाज खां जेके ॾिसूं त सुहिणी त असांजे समाज जी रस्म खे सुर ॾहर में लतीफ़ साईं उनजो बाक़ाइदे वाज़िह नमूने सां उनजी वज़ाहत करे वियो आहे त कारोकारी सिंध जी रस्म कोन्हे का, पर जेका अॼु जो मुरविज समाज आहे उन में कारोकारी जी रस्म असां उनखे वॾे शद मद सां असीं उनजो ज़िक्र कंदा रहिया आहियूं त उन हिसाब सां सुहिणी त कारी आहे। शरीयत तरीक़त मार्फत जा किसा बि लतीफ़ साईं सुहिणी खे थो सम्झाए। ऐं सम्झां थो त हिन दास्तान 3 में इहा शइ मौजूदु आहे। केॾी अजब जी ॻाल्हि आहे। ऐं इन ई सुहिणीअ में वरी मंसूर जा किसा बि मिलनि था साईं महबूबो। इन में असांखे हा सैयद महफूज़ इंटरनेट में मसइलो आहे, लाइव नथा ॾिसी सघूं, सेव करे छॾियो आहे, नेटवर्क सही लख कुर्ब साईं सैयद साईं मुर्शिद लख कुर्ब। त उन में इलाही मल्टीपल घण तरफ़ियूं ॻाल्हियूं सुहिणीअ में जेको लतीफ़ ग़ैर मामूली आहिनि। ॾेसि पियो, ताना बि ॾेसि पियो, पर पोइ बि हू हुन वटि उन्हनि मेणनि ताननि जे बावजूदि हुनजो जेको अकुलु आहे, जेका मत आहे, जेको शर्म आहे, उहो नींहं निहोड़े छॾियो आहे, ख़तमु करे छॾियो आहे, फना करे छॾियो आहे। हाणे इहा इश्क जो उहो महराज आहे जिथे माण्हू उन मंज़िल पंधु कंदो आहे, उन मंज़िल ॾांहुं वेंदो आहे ऐं कुझु बि न ॾिसंदो आहे, कंहिं शइ जी परवाह ई न हूंदी अथसि। उहो पंहिंजी उन मंज़िल ॾांहुं पंधु कंदो वेंदो आहे। को उनखे छा थो चवे, केरु उनखे कीअं थो चवे, उनजी उनखे परवाह ई न हूंदी आहे। इश्क अहिड़ो महराज आहे इंसान जो। इश्क इंसान जी हिकिड़ी अहिड़ी किरत आहे। इश्क इंसान जो हिकिड़ो अहिड़ो रुझान, इंसान जी हिकिड़ी अहिड़ी खोट आहे। इश्क खे आउं तकमील ज़ात जो सफ़र बि सॾींदो आहियां। अलाए ग़लति आहियां, अलाए सही आहियां, मूंखे ख़बर न आहे, पर इश्क खे आउं तकमील ज़ात जो सफ़र बि सॾींदो आहियां। त जॾहिं असां में इश्क हर माण्हू वटि ईंदो आहे, इहो महिमान हर कंहिं वटि थींदो आहे। हाणे उनजी महिमानी भली केरु थो झले, उनखे सुठी महिमानी केरु थो कराए। हाणे उनजी महिमानी खे ताम कोन्हनि, समाजी लिहाज़ खां जेके असीं महिमानी ताम खाराईंदा आहियूं, उनजी महिमानी ॿी आहे। उते अकुल बि कोन थो खपे, मत बि कोन थी खपे, शर्म बि कोन थो खपे। इश्क जी महिमानी ॿी आहे। उन में झाग अझाग जा हिकिड़ा अंध आहिनि, हिकिड़ियूं अहिड़ियूं तकलीफ़ूं, हिकिड़ियूं अहिड़ियूं पीड़ाऊं आहिनि। इश्क विजदान जे आख़िरी इंतिहा खे पहुचे थो त महबूब पाण थी थो पवे। उहो इश्क ऐं आशिक़ ऐं माशूक़ के 2 हस्तियूं नथियूं रहनि, उहे हिकु थी वञनि थियूं। साईं लतीफ़ साईं शाह इनायत खे ॻायो आहे, हाॾा लौंगली ॻायो अथसि, पर इहो मौज़ू बहस जो आहे। इनखे पाण वरी ॿिए पंहिंजे कंहिं मौक़े ते इन ते पाण डिस्कस कंदासीं। अॼु जंहिं पाण हुन पॉइंट ते आहियूं, सो अॻिते हलूं। वरी पोइ डिघी कचहरी थी वञे। उहा डिघी कचहरी हक़ साईं हक़ अब्दुल हादी साईं बिस्मिल्लाह। घेड़ा करे न घोर लहे मुड़े ई नथी, जंहिंखे सिक साड़ जी पूरनि मथे पूर। हे जेको ओचिदो असांखे पूर पवंदा आहिनि न, ओचिदो जेका असांजी कैफ़ियत ठहंदी आहे, उनजो ज़िक्र पियो करे। कारीअ राति कुननि में वहमनि कई वहलूर, वहम बि थियनिसि था ऐं उते परेशानी शक गुमान बि उनखे पवनि था त आउं पहुचंदसि कान पहुचंदसि, छा थींदो दरियाह में। जंहिंखे साण परियां जा सूर, तंहिंखे नदी नाह निगाह में, जंहिंखे साण परियां जा सूर। हाणे इहा अथव महिमानी, इहा अथव हज़रत इश्क जी महिमानी। हज़रत इश्क जी महिमानी सूर जा सूर आहिनि। उन नदी आहे, उहा कुझु बि कोन्हे का, तमामु नंढड़ी शइ आहे। छाकाणि त हुन सां महबूब जा सूर ताक़त आहिनि। हीउ जेको दर्द ऐं पीड़ा आहे न, उहा ताक़त जो नालो आहे। उहा माण्हू जी हिकिड़ी अहिड़ी ताक़त आहे जेका कंहिंखे नुक़सानु ॾियण वठी वञे थी, जंहिं मंज़िल ते रुॻो महबूब ई महबूब आहे। जेॾांहुं करियां नज़र तेॾांहुं साहिब साम्हूं। इन क़िस्म जी कैफ़ियत हिकिड़ी माण्हू जी ठही थी वञे। ऐं समाजी रीतुनि रस्मुनि, समाजी कानूननि, समाजी उसूलनि, उन्हनि सभिनी दायरनि खां निकिरी ऐं हू हिकिड़ो अहिड़ो पंध थो अख़्तियार करे
जेको महबूब जो पंथ आहे। पोइ उन में दर्जा आहिनि, ज़ाहिर आहे उन में जेको असांजा सूफ़ी स्कॉलर जंहिंजी तशरीह कंदा आहिनि उन में दर्जा आहिनि, मिजाज़ आहे, हक़ीक़त आहे, मार्फत आहे, तरीक़त आहे, पॉइंट ऑफ व्यू अलॻि आहे, यूनिवर्सल जेको असां जंहिंखे तसौफ़ चऊं उन जो वरी हिकिड़ी पंहिंजूं तशरीहूं आहिनि, मज़हबी तशरीहूं आहिनि ऐं ग़ैर मज़हबी तसौफ़ जूं पंहिंजूं तशरीह। इहो हिकिड़ो अलॻि ड्रिगो ऐं हिकिड़ो तफ़सीली बहस। आसान नीस्त जाना मरगां कुंदन अस्त। साईं इहा फारसी लिखी अथव, या मूंखे हिन जी माना बाना कोन थी अचे, हिन जी वरी माना सां जेकॾहिं लिखो त वाह वाह थी वञे। सो हाणे उहा तक हुनखे तकड़ आहे, तमामु घणी तक। पहिरियां तकड़ तार घिड़ण इहे काणियारनि कमु लतीफ़ साईं हिदायत फरमाई, पोइ वरी उनजो बयानु थो करे त तकड़ एतिरी आहे माई खे जो उहा लही थी पवे, उनखे परवाह नथी हुजे ऐं कारी रात जंहिंखे प्रिय सां पेच आहिनि उनजे लाइ नदी का माना ई नथी रखे। यानी नदी ॾिसो केॾी दहशतनाक थिए थी, ऐं नदियूं जॾहिं टुटंदियूं आहिनि, दरिया जॾहिं टुटंदा आहिनि त कीअं ॿोड़ा ॿोड़ सॼे मुल्कनि खे ॿोड़े छॾींदा आहिनि, तबाह करे छॾींदा आहिनि। उन दरिया सां सुहिणी झेड़ो थी करे, उन दरिया खे सुहिणी कुझु सम्झे ई नथी। दरअसल इहा सुहिणी कोन्हे, इहो इश्क आहे जेको इन ॾुखियाईनि खे, इन पीड़ाउनि खे नमत खोड़ा साईं हक़ मौजूदु बाबा जीअं सिंध, त उनखे सुहिणी कुझु सम्झे ई नथी। माना उनखे का जियां घिड़ी तियां घेड़ कपर पुछनि कूड़ियूं, वाह वाह इश्क अथई पर कहिड़ो पतण आहे जंहिं तां आसानी सां लही सघंदसि। इहो जेको बि पुछे थो कूड़ो आहे। उहो इश्क जो ख़याली मज़ो त वठे थो, पर उनजो प्रैक्टिकल मज़ो नथो वठे। ॾम सी जुसो ज़ाहिरनि, ज़ाहिरी तौर ते ॾम जुसो वजूद, उहो ॾम सां त ज़ाहिर मेड़, भले तूं ज़ाहिरी तौर ते ॾम सां वेठी हुजे, पर जेको मन अथई, जेको वजूद अथई, जेको अंदरि अथई, जेको अंदरि में ॿी जेका सुहिणी वेठी आहे, अंदरि में सुहिणीअ जे रूप में जेको इश्क वेठो आहे, उहो मियार सां वञी मेड़, उन सां ई तोखे मेड़णो आहे। सा नदी नेड़ नंढड़ो वकिरो, नदी माना हिकिड़ी नंढड़ी का अॾ को नौको का अॾ अहिड़ी। सा नदी भाए नेड़ जंहिंखे सिक साहड़ जी, जंहिंखे इश्क आहे, जंहिंखे हक़ीक़ी इश्क आहे, उनजे आॾो जी ॿी का बि हैसियत कोन थी रखे। जियां वहे तियां वाट कपर पुछनि कूड़ियूं, वाह वाह इश्क अथई त नदी तुंहिंजे लाइ वाट आहे, रस्तो आहे, गस आहे, पंध आहे, रब जंहिंमें सीसरनि अलाए छा छा आहिनि। या नदी तुंहिंजी ख़ुदि रहबरी कंदी। बाक़ी जेकॾहिं पुछा कबी वेही त पोइ साईं पोइ उहे कूड़ियूं पुछा कंदियूं, पुछा न कंदो जिन खे से घेड़ न पुछनि घाट। ॾिसो केॾी कमाल जी ॻाल्हि थो करे, कहिड़े दर्जे ते बीठल आहे लतीफ़ साईं, केॾी मंज़िल ते बीठल आहे, कंहिं लेवल ते बीठल आहे। इश्क केथो कराए, इश्क हुजे छा थो, इश्क कजे कीअं, केथो भिटाए साईं सम्झाए। कमाल आहे, अंत आहे। जिन खे इश्क जी उसाट से वाड़ भाइनि विखिड़ी। साईं सूफ़ी सभई साईं, जिन खे इश्क जी उसाट से वाड़ भाइनि विखिड़ी। इहो जेको दरियाव आहे, वाहोड़ा जेको तमामु वॾो दरियाव आहे, उहो दरिया हुनजे लाइ विख वांगुरु आहे। जंहिं वटि इश्क आहे, जंहिं वटि इश्क जो उरूज आहे, उनजे लाइ इहो वाड़ जेको आहे सो विख जहिड़ो आहे। कंहिं जंहिं घेड़ घिड़ी जीअं अवतणा तड़ थियोसि। जिथां घिड़ी न उहो तड़ न हुयो, पर जॾहिं ही लथी त उहो तड़ बणिजी पियो। सालम वेही सुहिणी कुननि कीअं न कयोसि। इश्क हुउसि, इश्क एॾो पावरफुल हुयो, एॾो पावरफुल हुयो। ॾिसो जमालियात जो अंत आहे लतीफ़ साईं वटि, अंत। साईं डॉक्टर गफ़ार जूण जो साहब कुर्ब लख लाइक़। सालम वेही सुहिणी कुननि कीअं न कयोसि, ओसि अखिड़ियुनि में पिरियां जो पियोसि। छाकाणि त अखियुनि में जेको महबूब जो इश्क हुउसि, जेको ओसि हुउसि। हक़ां हक़ थियोसि हुई तालिब हक़ जी। हितां ॻाल्हि नई थी वई, हितां किसो ॿियो थी वियो। हक़ां हक़ थियोसि हुई तालिब हक़ जी। हिते भिटाई छा थो करे, इहो कहिड़ो हक़ आहे, हितां हीअ कहिड़ी घोमाटी आहे, हीअ कहिड़ी नई ॻाल्हि आहे। पहिरियां त हले पियो मिजाज़ जो किसो, ऐं उन में ॾम खे बि लिफ्ट कान थी कराए, सरे आम उनजा मेणा ताना सभु बर्दाश्त करे थी।
ऐं हाणे वरी हक़ जो किसो, हक़ां हक़ थियोसि, हुई तालिब हक़ जी। इहो हक़ कहिड़ो हुयो? मिहार हक़ हुयो। जेकॾहिं मिहार हुनजो महबूब हुयो ऐं मिजाज़ जे दाइरे में हुयो त पोइ हीअ त ॻाल्हि पई हक़ जी थिए। मिजाज़ बि हक़ आहे, मिजाज़ बि को ना हक़ न आहे, का नाजाइज़ी न आहे। मिजाज़ी दर्जो आहे, मिजाज़ी उहो ॾाको आहे जिथां खां तव्हां हक़ीक़त जो पंधु करियो था, जिथां खां तव्हां उन हक़ीक़त ॾांहुं पंध जो जेको सफ़र आहे तव्हांजो शुरू थिए थो। पर ही हाणे हक़ में अची वई। इहे मिजाज़ ॾम जा ॾोरा पा, मेणा ताना, माण्हुनि जा राॼनि जा मेणा ताना सभु बर्दाश्त करे हाणे हक़ जे हुन सिलसिले में अचे लथी आहे। हुनखे हक़ थो घुरिजे। ऐं इश्क खां सवाइ ॿियो कहिड़ो हक़ आहे? इश्क खां सवाइ ॿियो कहिड़ो हक़ थी सघे थो? काइनात में इश्क खां वधीक का बि उत्तम शइ आहे ई कान। इश्क ई आहे। उहो इश्क तमामु उन जा खोड़ मानाऊं आहिनि, हज़ारे मानाऊं आहिनि। हर को उनखे पंहिंजी पंहिंजी। अफ़सोस चांडियो साहिबु, हाणे सिंधी दानिश्वर बणिजी वियो आहे। अली शिराज़ी साईं दानिश्वर कोन आहियां बाबा, फ़क़ीर आहियां। जोगी ख़ालिद साईं हक़ हक़ फ़क़ीर दानिश्वर कंहिं चयो? मूं का ॻाल्हि कई त दानिश्वर आहियां। दानिश्वर कोन आहियां, फ़क़ीर माण्हू आहियां। त हाणे उहो जेको हक़ आहे, उहो हक़ दरअसल उन इश्क जो नालो आहे जेको इश्क पंधु थो करे उन तलाश में सफ़र थो करे। जेका तलाश आहे हिन समूरे लकाव खे सम्झण जी, हिन समूरे लकाव जे ख़ालिक खे बि सम्झण जी। ऐं हीउ जेको समूरो लकाव आहे उन में जेको कुझु असीं पसी रहिया आहियूं, जेको कुझु असीं ॾिसी रहिया आहियूं, उन जे ज़रे ज़रे खे असीं सम्झी उन में असां हिकिड़ाई जो जेको उन में रम्ज़ रखियलु आहे, जेका हिकिड़ाई जो उन में राज़ रखियलु आहे, उन राज़ खे सम्झण जे लाइ इंसानु पंधु थो करे। ऐं उहो ई हक़ आहे, उहा जेका सम्झ आहे, उहो जेको दाइमी मुतलिक़ सच जंहिंखे हालार लगारी चयो हुयो त इहा फ़लसफ़े जी लॿाड़ आहे। फ़लसफ़े जी लॿाड़ थींदी ई न आहे, कंहिं बि तरह जी फ़लसफ़े जी लॿाड़ थींदी ई न आहे। फ़लसफ़ो हमेशह ज़बरदस्त क़िस्म जूं ॻाल्हियूं कंदो आहे, बहस कंदो आहे। उनजी का बि लॿाड़ कोन थींदी आहे, लॿाड़ थींदी ई न आहे उनजी। जेकॾहिं उनजी का लॿाड़ आहे त उहा पेश थिए। अॻिते साईं, हुई तालिब हक़ जी तो ॾे लाकूं तोड़, न मलाह न मकड़ी नकी ॿधे नोड़। हाणे ॻाल्हि जॾहिं हक़ जी थी वई त हाणे मलाह बि कोन थो खपे, मकड़ी बि कोन थी खपे, न की के नोड़ थी ॿधे, न की के संबतूं थी करे, न की का अरेंजमेंट थी करे। तालिब हक़ जी आहे। पाणीअ पिनीअ ॿोड़, अलाह अकबर, पाणीअ पिनीअ ॿोड़ सुहिणी लेखे सीर में। हाणे जॾहिं हक़ जे पंध ते, हाणे मिजाज़ मां इन्हनि सभिनी मेणनि ताननि मां, इन दुनिया जे सभिनी अलाए छो बर्दाश्त नथो थिए साईं, मूंखां बि नथो बर्दाश्त थिए। हादी साईं, हादी चोलियाणी साईं, हा लतीफ़ आर्ट ऑफ लविंग आहे, बिल्कुलु राय हशमत आर्ट ऑफ लविंग आहे। इश्क जो फ़न आहे, इश्क जी आर्ट आहे, हिकिड़ी अहिड़ी तजरीदी आर्ट आहे जो असां हैरान ऐं दंग रहिजी था वञूं। आगा मोहम्मद चांडियो हक़ मौजूदु, जीअ लतीफ़ सदा मौजूदु, सदा जीअ लतीफ़। पाणी पिनीअ ॿोड़, पिनी हीअ जेका पेर खां थोरो मथे जेके असीं बुकी बि चवंदा आहियूं, उहो दरिया उनजे लाइ एतिरो आहे जो जॾहिं उन में पेर थी रखे, हाणे हक़ जे पंध ते शुरू थी आहे सुहिणी, हक़ ॾांहुं उनजो हाणे हक़ जे असुलु उन जेको आहे सो एजेंडा ते अची वई आहे। उनजे लाइ हाणे दरिया पाणी पिनीअ ॿोड़ एतिरो वञी बीठो आहे सुहिणी लेखे सीर में। हाणे सीर विच सीर में आहे, पर हुनजे लाइ पाणी पिनीअ ॿोड़ वञी थियो आहे। तो ॾी तुहाईअ जी से हिते छॾ हिर्स। हक़ जी जॾहिं ॻाल्हि थी वई त हाणे हिर्स वियो, ज़माने साज़ी वई। ज़माने जा जेके बि असांखे लालचूं आहिनि ज़माने जूं, हीअं बि थियणो आहे, बंगलो ठहिराइणो आहे, कार ठहिराइणी आहे, वॾो उहिदो खपे, सियासत करणी आहे, दौलत कमाइणी आहे, वॾो असांखे फने खान थियणो आहे। हाणे इहो सॼो किसो ख़तमु थी वियो। साहड़ धारा सुहिणी खोटियूं कनि खिरस, वाह वाह, वॾी इहा विरस जीअं ॾम वटि ॾींहं गुज़ारियईं। जेके ॾम वटि ॾींहं गुज़ारियईं न, इहे विरसा, इहे ॾम वटि ॾींहं जेके गुज़रिया, उहे सभु जा सभु फुज़ूल हुआ। जीअं असां लालचुनि में, जीअं असां मजबूरियुनि में, जीअं असां ग़ुलामीअ में, जीअं असां महकूमीअ में कंहिं वटि क़ैद थी गुज़ारियूं था, त उहे सभु गुज़ारण जेको असांजो वक़्तु आहे उहो फज़ूल आहे। हिकिड़ो क़ैद त जेको जज ॾींदा आहिनि सज़ाऊं ऐं असां जेलनि में वेंदा आहियूं, उहो क़ैद नथो चवां। जेको समाजी क़ैद आहे उन में असीं गुज़ारियूं था, उहो समूरो फज़ूल आहे जॾहिं तव्हां हक़ जे पंध ते पहुचो था।
सारे सिख सबक। हाणे ही वरी कमाल जी ॻाल्हि आहे, मुड़ुसु वेठो अथसि, वञे पई मेहार ॾे, लतीफ़ सेखारेसि वेठो, छा वेठो सेखारेसि, ॿुधो। सारे सिख सबक शरीयत संदो सुहिणी, शरीयत जो सबक सिख। कमाल आहे, कमाल जी ॻाल्हि आहे। हाणे जेकॾहिं चऊं था त सुहिणी नाजाइज़ हुई त पोइ शरीयत जो सबक कीअं वेठो थो सेखारेसि? इहो वॾो सुवालु आहे, इहो वॾो सुवालु आहे। इन सुवाल ते गौर करणु खपे। तरीक़तां तिखो वहे हक़ीक़त जो हक़, मार्फत, तरीक़त, शरीयत, इहे सभु तव्हां टर्मिनोलॉजीज़ ॿुधियूं हूंदियूं सूफ़ियुनि खां, सूफ़ियुनि जी ज़बानी सभु तव्हां ॿुधियूं हूंदियूं। तरीक़तां तिखो वहे हक़ीक़त जो हक़, जेको तरीक़ो अख़्तियार थो करीं उनखां हक़ीक़त जो हक़ तेज़ आहे। तरीक़ा अख़्तियार जेकॾहिं कंदे त पोइ तूं उनजी स्पीड खे ऐं उनजी जेका तेज़ी आहे उनखे पुॼी बि सघंदे या न। मार्फत मरक असुल आशिकनि खे, मार्फत खे रिकग्नाइज़ थो लतीफ़ करे। मार्फत पुछबो आहे, ख़त लिखंदा आहियूं न, मार्फत फलाणो फ्री मिले फलाणे खे, इहो असीं ख़त लिखंदा आहियूं न। पुछा कबी हादी ॻोल्हिबो, रहबर ॻोल्हिबो, जीअं असां वटि लतीफ़ साईं रहबर आहे, असां तलाश कयो आहे उनखे, उहो असांजी जेका असां मार्फत असांजी करे पियो ऐं असांखे सेखारे पियो त किथां किथां कीअं तव्हांखे कीअं कीअं पंधु करिणो आहे, समाजी लिहाज़ खां, तसौफ़ी लिहाज़ खां, इन सभिनी पासनि खां। सिकंदर जानियारो साईं बिस्मिल्लाह, सिकंदर अली सोलंगी साईं बिस्मिल्लाह, ॿई ॼणा बिस्मिल्लाह। पोइ साईं सब्र शाकिरनि आहे उताकुन में, जीअं वासुल थिया विसाल में से ज़रो ज़ाहिर न कनि, विया त वाहर तरनि हेड़ा जिन हॼी विया। तमामु वॾी ॻाल्हि थिया, सब्र जी ॻाल्हि आहे। हाणे तव्हां हक़ जे पंध ते आहियो, तव्हांखे होड़ 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 खोड़ कंदा, खोड़ तव्हां ते तंज़ू कंदा, के चर्चा कंदा, के अलाए छा छा कंदा। सब्र, तव्हांखे सब्र जी ओताक ठाहिणी आहे, शुक्र जी ओताक ठाहिणी आहे। अचूं था आगा मोहम्मद सियारे सिहरात में अचूं था, हिन ते अचूं था, इहो ई बैत अची वियो आहे। सब्र खां पोइ वरी इहो ई बैत अची वियो आहे। हाणे सब्र बि सेखारियईं, हक़ जे पंध ते लतीफ़ साईं असांखे हलाइणु शुरू करे छॾियो। बाबा हक़ जो पंधु तव्हांखे हीअं हलणो आहे, तरीक़त, मार्फत, शरीयत जा पासा बि असांखे उहे सभु ॿुधाए छॾियईं। हाणे तूं चवे त भला अव्हां सभिनी खे जेकॾहिं इश्क करिणो आहे त उनजी सिख्या त वठो मुर्शिद खां। मुर्शिद माना लीडर, मुर्शिद करामतुनि वारो न, मुर्शिद उहो न जेको पुटु ॾींदड़ हुजे, उहो थींदो ई न आहे। जेको धागा वटींदड़ हुजे उहो थींदो ई न आहे। तसव्वुर जी दुनिया में हिन जी गुंजाइश मुंहिंजे नुक़्ते नज़र खां आहे ई कोन। मुर्शिद माना लीडर, अॻवान, उनजी चूंड करियो। हाणे अॻवान असां वटि लतीफ़ आहे ऐं उहो बीठो सम्झाए जेकॾहिं तोखे इश्क करिणो आहे त पोइ पहिरियां त तूं पंहिंजो लीडर त ॻोल्हि, सुहिणी खे लीडर थो बनाए, सुहिणी लीडर बणिजी थी पवे। जेको मथे हमरा लिखियो आहे ऐं मोट बि रिसाले में उहो ई बैत साम्हूं अची वियो आहे। सियारे सिहरात में जा घिड़ी वसंदे मींहं, सख़्तु सियारो आहे। हींअर तव्हां सियारे में मौजूदु हुयो, 2-4 ॾींहं अॻु में त 4 सेंटीग्रेड 3 सेंटीग्रेड ते असांजो जेको आहे सो टेम्परेचर हुयो, सीउ केॾो शदीद हुयो। सियारे सिहरात, सिह माना गुग ऊंदाही, जा घिड़ी वसंदे मींहं। हाणे इन में मींहुं बि पवे पियो, गुग ऊंदाही पाए सिकंदर साईं बिस्मिल्लाह, यानी गुग ऊंदाही आहे ऐं सियारो आहे, सख़्तु सियारो आहे, डिसंबर ऐं जनवरी आहे, सख़्तु सियारो, मींहुं बि वसे पियो, घिड़ी पई आहे सुहिणी। सियारे सिहरात में जा घिड़ी वसंदे मींहं, हलो त पुछूं सुहिणी जा कर ॼाणे नींहं। सुहिणी ई नींहं करे सघे थी, जेका सियारे में गुग ऊंदाही में पाणीअ में घिड़ी पवे थी, वसंदे मींहं। हलो त उन खां हली पुछूं त इश्क कबो कीअं आहे। हाणे इहो जेको मार्फत, हक़ीक़त ऐं हक़ वारी जेका ॻाल्हि थी, उन खां पोइ वरी मथां इहा ॻाल्हि थी अचे लतीफ़ साईं जी, जेतोणीकि तरतीब जा मसइला मूं पहिरियां ई उथारिया आहिनि, पर जेका हिते तरतीब मौजूदु आहे उन मूजिबि आऊं पंहिंजे नंढड़े अकुल मूजिबि जेका गुफ़्तगू पियो कयां। हाणे उन खां वञी पुछो, जेका इन्हनि संगीन हालतुनि में दरिया में जेका लही थी पई, उन खां ई पुछो। सियारे सिहरात में जा घिड़ी वसंदे मींहं, हलो त पुछूं सुहिणी जा कर ॼाणे नींहं, जंहिंखे रातो ॾींहं मेहारी मन में। हाणे साईं दौलत वारियूं ॻाल्हियूं तव्हांखे दिमाग़ मां कढी छॾणियूं, हिन औलाद जो छा थियो, फलाणे जो छा थियो, ज़माने साज़ी जा सभु किसा तव्हांखे फना करणा आहिनि। रातो ॾींहं, राति ऐं ॾींहुं तव्हांजे मन में मेहार हुजणु घुरिजे। ऐं सुहिणे जे मन में रातो ॾींहुं मेहार हुयो, तंहिं करे हलो त उनखे मुर्शिद यानी लीडर बनायूं, उनखे अॻवान बनायूं, उनखां सिखूं त इश्क कीअं कबो आहे। सावण घिड़े सबका, अलाह अकबर, अलाह अकबर, वाह साईं वाह।
सावण घिड़े सबका ही सरही सियारे। गर्मियुनि में सावणी जा मींहं पवंदा आहिनि न, उन में त असां मींहंनि में बारिशुनि में भिॼंदा आहियूं, ॾाढो इंजॉय कंदा आहियूं। उन में सभु को कंदो आहे जंहिंजे लाइ हालतूं साज़गार हूंदियूं आहिनि, जिन जे लाइ समाज अंदरि ज़माने में हालतूं साज़गार हूंदियूं आहिनि। उन में कुझु करे ॾेखारणु को कारनामो न आहे, का वॾी ॻाल्हि कोन्हे या का ग़ैर मामूली ॻाल्हि कोन्हे का। लतीफ़ ॾिसो केतिरो सम्झाए असांखे। त बसि सावण में सभु को कंदो आहे, ईअं का नई ॻाल्हि न पिया कयो। सावण में सभु को कंदो आहे, को बि अमल इश्क उहो सभु को कंदो आहे। हीअ सरही सियारे, हिनखे ख़ुशी थिए ई सियारे में थी, जॾहिं दरिया में लहे थी सुहिणी। ख़ुशी हिनखे हासिल ई तॾहिं थी थिए जॾहिं तकलीफ़ उन पीड़ाउनि सां दरिया खे पार थी करे। तन विधाई तार में अरवा जे आरे, तन अरवा सभु तार में विझी छॾिए ऐं पाणी में लही पई। मोहबती मारे कोन्हे दाद दरिया में हल। कमाल जी ॻाल्हि आहे दरिया। असां दरिया मूं अॻु बि पहिरियनि प्रोग्रामनि में अर्ज़ु कयो हो त दरिया समाज आहे ऐं समूरो समाज मोहबत जो वेरी थींदो आहे। पंहिंजा कानून फ़रसूदा ठाहींदो आहे, पंहिंजा अक़ीदाना कानून, पंहिंजा समाजी कानून ऐं पंहिंजा जेके तहज़ीबूं जेके असां जोड़े वरितियूं आहिनि उहे कानून ठाहींदो आहे ऐं दाद न कंदो आहे, इंसाफ़ न कंदो आहे। कोन्हे दाद दरिया में मोहबती मारे, कोन्हे दाद दरिया में, समाज दाद कंदो ई कोन्हे। दावेदार हूंदा आहियूं असां इंसानी आज़ादियुनि जा, तक़रीरुनि में पंहिंजे गुफ़्तगू में इंसानी आज़ादियुनि जो वॾा वॾा भाषण ॾींदा आहियूं, पर प्रैक्टिकली ईअं कंदा न आहियूं। न पंहिंजे न्याणी जे सिलसिले में, न पंहिंजे भेण जे सिलसिले में, न कंहिं पंहिंजी माइटाणी जे सिलसिले में असां ईअं कंदा न आहियूं। इंसानी आज़ादियूं असांखे पंहिंजे लाइ त आज़ादी घुरबल हूंदी आहे, पर उहा साॻी आज़ादी असां औरत जे हवाले सां क़बूल करण जे लाइ तयारु न हूंदा आहियूं। इहो आहे दरिया। इहो अहिड़ो हिकिड़ो बदतरीन दरियाउ आहे जंहिं दरिया असांजी सॼी समाजी हालति खे ॿोड़े तबाह करे नीस्त नाबूद करे छॾियो आहे। नतीजे में असांजे समाज जा बाक़ी जुमिले पासा उहे बर्बादी ते गामज़न आहिनि। कोन्हे दाद दरिया में हल लतीफ़ निज सच सोशल कॉन्ट्रैक्ट जो ॼार नकाशे ईअं अथई। हा ईअं ई अथई, जेको तूं सम्झीसि पियो न ईअं आहे। इन खां बि अॻिते आहे घणो कमु, ॻाल्हि घणी आहे। हा वाहड़ भरियूं म पाए तो पिणु लेखो ॾियणो, लेखो हर कंहिंखे ॾियणो आहे। मुकाफ़ाते अमल जो तव्हां जुमिलो ॿुधो हूंदो। अवां जेको पोखींदव उहो लुणंदव, अवां जेको कंदव वक़्ती तौर ते फॿी वञो, उनजी सज़ा अव्हांखे कंहिं न कंहिं रूप में, छाकाणि त हीअ समूरी काइनात धरती गोल आहे, उहा पंहिंजे दायरे में फिरंदी थी रहे, ॿिनि शेप्स में फिरंदी थी रहे। हिकिड़ो 24 कलाकनि जो शेप आहे, हिकिड़ो 12 महीननि वारो, जंहिंमें असांजूं मौसमूं ऐं सभु शयूं असांजूं इहे तब्दील थियनि थियूं। तंहिं करे फिरी असीं उन मक़ाम, मिसाल तौरु कंहिं मूंखे ॾाहे ॿुधायो त धरती जो विच किथे आहे, कंहिं ॿिए खां सुवालु कयो त उन चयोसि जिथे तूं बीठो आहीं। धरती गोल आहे, उनजे करे जिथे जिथे असीं बीठा आहियूं उहो धरती जो विच आहे, तव्हां उनखे तइ करे अचो। तंहिं करे वाड़ भरियूं म पाए, वाड़ मूंसां ज़्याती न कर, तोखे बि लिखो ॾियणो आहे। हाणे समाज खे उन इश्क जी ज़रूरत आहे, उन मोहबत जी ज़रूरत आहे जेका काइनाती मोहबत आहे, जंहिं मोहबत जी कथ करे ई नथी सघिजे, जेका मोहबत जी का हद ऐं जाग्राफी कोन्हे का, जंहिं मोहबत जो को कल्चर कोन्हे, को का सकाफ़त कोन्हे का। मोहबत जी का बि सकाफ़त न थींदी आहे, मोहबत जो को बि कल्चर न थींदो आहे, मोहबत जो को बि मज़हब न थींदो आहे, मोहबत जी का बि हद न थींदी आहे। मोहबत थींदी ई लाहद आहे। उनखे जॾहिं समाजी दरिया, सुहिणीअ वारो दरिया जॾहिं हदुनि में क़ैद कंदो आहे त उन समाज खे लिखो ॾियणो हूंदो आहे ऐं असीं लिखो ॾेई रहिया आहियूं। जेको असां शुरू खां असांजो जेको असां पंहिंजे समाज अंदरि हिकिड़ो त असांखे जेके फाशिस्ट धुरियूं आहिनि उहे असांखे परेशान थियूं कनि। ॿियो जेको असांजो पंहिंजी किरत आहे, असांजी जेका पंहिंजी ख़ुदि साख़्ता जोड़ियल जेका असांजी तहज़ीब आहे, जेके समाजी उसूल आहिनि, उन्हनि असांखे इन जॻह ते बीहारियो आहे। समाज में किथे समाज हिकिड़ी अहिड़ी गाॾी आहे, ईअं खणी सम्झूं, ऐं हिकिड़ो ॼटको मिसाल थो ॾियां। समाज हिकिड़ी अहिड़ी गाॾी आहे जो उहा उन में अंदरि जेको मकेनिज़म आहे, उन मां जेकॾहिं को बि पुर्ज़ो माइनस करे छॾियो त उहा गाॾी हलणु बंदि करे छॾींदी, या उहा गाॾी को एक्सीडेंट करे विझंदी, या कंहिंखे मारे विझंदी, या पाण उन में जेको सफ़र करे रहियो आहे उहो मरी वेंदो। समाज हिकिड़ी अहिड़ी गाॾी आहे। हाणे उते जॾहिं असीं ख़ुदि निजी तौर ते ज़्यातियूं कयूं था त उहे इज्तमाही तौर ते फिरी असांखे साम्हूं थियूं अचनि। तो पिणु लिखो ॾियणो, तोखे बि हिसाबु ॾियणो आहे।
सदा सावण ॾींहड़ा हीअं न हूंदा। हीउ जेको सदा तोखे भरियो पियो वहीं सावणी में दरिया भरिजी वेंदो आहे, सदाईं तोखे ईअं अहिड़ा ॾींहं तोखे कोन हूंदा। सदाईं का बि शइ हिकु जॻह ते बीह रहण वारी त आहे कोन। साइंस मूजिबि, फ़लसफ़े मूजिबि, जदलियात मूजिबि, जेके बि तव्हां वञी पंहिंजो फ़लसफ़े जा क़ानून पढ़ो त का बि शइ हिकु जॻह ते बीह रहणी कान्हे का। न सावण हिकिड़ी जॻह ते बीह रहणो आहे, न सियारो हिकिड़ी जॻह ते बीह रहणो आहे। इहो सर्किल आहे, फिरंदो रहंदो, इहो हलंदो रहंदो। विहाणी वेंदा आहे ओभर उतां खां लही, इहे सभु तोखां लही वेंदा। तोखे बि हिसाबु ॾियणो आहे, तोखे बि लेखो ॾियणो आहे। ईअं न कर, आशिकनि सां ईअं न कर जेको असां आशिकनि सां कंदा आहियूं, जिन ते असां ठठोलियूं कंदा आहियूं, जिन ते अलाए छा छा कंदा आहियूं। डॉक्टर शाहिद चांडियो साईं संदीलो बिस्मिल्लाह सूफ़ी ज़ुल्फ़ली साईं लख कुर्ब। आख़िरी बैत आहे दास्तान 3 जो। मोहबती मेहार जूं दिलि अंदरि दूहियूं, अंदरि दूंहां थी विया आहिनि। हाणे जेका बाहि हुई, आग जेका हुई, उन पेसाड़ियो उहा हाणे दूंहें जो रूप अख़्तियार करे वई आहे। आणियो विझे आर में लोहाणो लोहियूं, जे साड़ जूं सोयूं सीर सिराड़ो तिन खे। ॾुखियो बैत आहे, इन जा माना पढ़ी वठां। मुंहिंजे दिलि में प्रीतम मेहार जे नींहं जा मच पिया आहिनि। ही जलाऊ जलेलियनि इश्क जी आग में जलियल आशिकानियुनि खे अचो छोह भरे तार पाणी में उछले। जेके साड़ जी सूंहं पेठ आहिनि तिन लाइ विच सीर बि रोही लसी। वाह 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 वाह। हीउ जेको आख़िरी बैत आहे उन में चए थो त हीअ जेका विच सीर आहे उहा बि लसे पंध वांगुरु आहे। बिस्मिल्लाह कमलेश साईं बिस्मिल्लाह। ॿिनि दोस्तनि सां गॾु तव्हांखे ॿुधां पियो। दोस्त सलाम बिस्मिल्लाह वालेकुम सलाम। हाणे इहो जेको दरिया आहे न, उहो बि जीअं पेचरो लसो पेचरो थींदो आहे, जीअं मैदानी इलाइक़ो आहे न, आशिकनि जे लाइ उहो मैदानी इलाइक़ो आहे। इहो आख़िरी बैत हुयो दास्तान 3 जो। हासिल मतिलबु छा थियो, इन में असां छा सिखियो, कहिड़ी ॻाल्हि सिखीसीं। जॾहिं असां कंक्लूजन ते ईंदासीं, मुंहिंजो नंढड़ो अकुलु जॾहिं उनखे कंक्लूड कंदो त ज़ाहिर आहे उहा नंढड़ी ॻाल्हि हूंदी। हिते अकाबर खपनि जेके इन्हनि सभिनी शयुनि खे, इन्हनि सभिनी उथारियल सवालनि खे, मिलियल हिदायतुनि खे ऐं उन तरीक़ाकार खे जेको लतीफ़ सम्झाए बीठो, उनखे कंक्लूड करण जे लाइ इल्म ऐं ॾाहप वारो माण्हू खपे। पर जेका मूंखे सम्झ में आई आहे ॻाल्हि, हीअ सुर दास्तान जेको 3 दास्तान मूं पढ़ियो आहे, उन जा जेके बैत पढ़िया आहिनि उन में इश्क सभ खां उत्तम शइ लॻी आहे, जेका हिन 3 दास्तान में जेका शइ मौजूदु आहे। पोइ उन इश्क जे लाइ जेके पंध आहिनि, उन इश्क जे लाइ जेकी तव्हांखे समाजी रीतियुनि रस्मुनि सां जेका उनखां बेपरवाह थियणो आहे, उनखे खंघणो ई न आहे, उनखे लिफ्ट ई न आहे करणी, तव्हांखे पंहिंजे उन इश्क तहत हलणो आहे। ॿी हिदायत उहा आहे। 3 हिदायत वरी उन्हनि जे लाइ आहे जेके दावेदार आहिनि इश्क जा, पर उहे कपर ते बीठा आहिनि ऐं पुछनि था कहिड़े घेड़ खां लहिबो, कहिड़े पतण खां लहिबो, कहिड़ी ॿेड़ी वसिले वञिबो, कहिड़ो मोट उहो वसीलो हुजे जो आउं उन में लही पऊं। ॿी हिदायत उन्हनि जे लाइ आहे ऐं उन्हनि खे लतीफ़ साईं इहा हिदायत फ़रमाए रहियो आहे त जेके बि इहो पुछंदा आहिनि उहे आशिक न आहिनि हूंदा। जेके अरेंजमेंट सां केॾांहुं बि कंहिं बि मंज़िल तरफ़ वेंदा आहिनि उहे आशिक न आहिनि हूंदा। 3 नुक़्तो इहो थो अचे। उनखां पोइ जेको 4थो नुक़्तो आहे उहो अॻई अर्ज़ु करे चुको आहियां त लतीफ़ साईं जबर जे ख़िलाफ़ु आहे ऐं सुहिणी सां जेको जबर थियो हुयो जंहिंमें हुनजी रज़ामंदी न हुई, उन जबर जे ख़िलाफ़ु लतीफ़ साईं सुहिणी जा 8 दास्तान लिखिया आहिनि। केॾी हैरानगी जी ॻाल्हि आहे, जीअं ससुई जा 5 सुर लिखिया अथसि तीअं सुहिणी जा 8 दास्तान आहिनि। सो असां सभिनी खे आउं भायां थो लतीफ़ जेका हिदायत करे पियो, सभ खां पहिरियां आशिक़ बणिजणो आहे। ऐं आशिक़ जो जॾहिं इश्क जो असीं लफ़्ज़ इस्तेमालु था करियूं त असां वटि ईअं तसवर थो जाॻे जीअं असीं मच्छी जो ज़िक्र कंदा आहियूं त पाणीअ जो तसवर असांजे दिमाग़ में ईंदो आहे। तीअं असां जॾहिं इश्क जो ज़िक्र था करियूं त असांखे हिकदमि असांखे मुख़ालिफ़ सिन्फ़ उहा असांजे दिमाग़ में ईंदी आहे। यानी ग़ुलाम रसूल जॾहिं ॻाल्हाए रहियो आहे त उहो कंहिं औरत सां इश्क जी ॻाल्हि करे रहियो आहे। उहे मरहला मिजाज़ी मरहला आहिनि। उनखां जॾहिं हक़ में लतीफ़ साईं हिन ई सुर दास्तान 3 में जॾहिं हक़ में दाख़िल थो करे त हाणे उहे मिजाज़ी जेके आहिनि मसइला कोन रहिया, हाणे हक़ीक़त वारा पंध थी विया। ऐं हक़ीक़त वारनि पंधनि में छा आहे
हक़ीक़त वारनि पंधनि में समाज आहे, आलम आहे ऐं समूरी काइनात आहे, इब्तिदा आहे ऐं इंतिहा आहे। शायदि इंतिहा असां अञा ॾिठी कान्हे, इंतिहा आहे भला न आहे, रुॻो इब्तिदा आहे। हली 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 पंधु करे करे मंज़िल ते पहुचूं था, वरी जॾहिं नए सिरे सां पंधु था कयूं त उहा ई असांखे इब्तिदा थी लॻे ऐं हर शइ असांखे इब्तिदा थी लॻे ऐं हर शइ असांखे इंतिहा बि लॻे थी। इहो जॾहिं उन ख़ासि कैफ़ियत, उन ख़ासि वजदानी कैफ़ियत में दाख़िल थिए थो, जेका लतीफ़ असांजी रहबरी करे थो, त उन रहबरी तहत जॾहिं असां उन ख़ासि कैफ़ियत में वञूं था त असांखे हर विख उहा मंज़िल थी लॻे। माना उते जो उते आहियूं, इन जो मक़सदु छा थियो? उते जो उते हूं न, उते जो उते न आहियूं। पाण खां रुजू करिणो आहे, पाण खां ई रुजू करिणो आहे, पंहिंजो पाण खां ई पुछिणो आहे। लतीफ़ साईं अहिड़ियूं खोड़ हिदायतूं फरमायूं आहिनि त सभु सभो ई हाल मज़ा ई मालूम थिए। जॾहिं असीं पंहिंजो पाण खां रुजू कंदासीं, पंहिंजो पाण खां पुछंदासीं, नकाश वजूदियत जो इज़हार ई मिजाज़ आहे मुर्शिद। बिल्कुलु बिल्कुलु इहा सही ॻाल्हि आहे, दुरुस्त ॻाल्हि आहे। इहा ई अर्ज़ु पियो कयां, शायदि आउं ॿिए तरीक़े सां पियो कयां, तव्हां ॿिए तरीक़े सां था कयो, पर ॻाल्हि साॻी पिया करियूं। आहे वजूदियत, नकाश साईं मूंखे तूं अलाए केॾांहुं थो वठी वञणु चाहीं, वरी एॾी आउं ड्रेग में पइजी वेंदुसि। आउं इलाही ड्रिगो ॻाल्हाए वेंदो आहियां ऐं पोइ दोस्त इलाही बेज़ार थी अध में के हलिया वेंदा आहिनि, के पोइ आख़िर ताईं ॿुधंदा आहिनि। त मूं इहो पियो अर्ज़ु करणु चाहियो त इहे जेके असांखे हिदायतूं मिलियूं आहिनि ऐं इहो जेको इश्क जो जेको मिजाज़ मां निकिरी जेॾीमहिल हक़ीक़त बि वजूदियत आहे, नकाश साईं हक़ीक़त बि वजूदियत आहे, यानी जेको मिजाज़ आहे उहो ॿिनि फर्दनि जी ॻाल्हि आहे ऐं हक़ीक़त पूरे समाज, पूरे हिन इंसानियत, पूरे लकाव, काइनाती लकाव खे असीं हक़ीक़त चऊं था। ऐं उहा जेका असां ॾिसी रहिया आहियूं, जेका असां महसूसु करे रहिया आहियूं, जेका असांजे साम्हूं आहे, जंहिंखे असीं फील बि कयूं था, उहा आहे हक़ीक़त। हाणे उन हक़ीक़त खे सम्झण जे लाइ विख विख ते अव्हां ईअं पंहिंजो पाण खां जॾहिं रुजू कंदव, समाजी लकाउनि ते गौर कंदव। असां गौर कंदा ई न आहियूं। असां सां वॾो जेका अलमियो आहे उहो इहो आहे त असां उन्हनि शयुनि ते गौर कंदा आहियूं जेके असांखे अट्रैक्ट कंदियूं आहिनि, पर जेके असांखे रस्ते में शयूं ॾिसण, मिसाल तौरु असीं गुज़री रहिया आहियूं, किरड़ जो हिकिड़ो नंढिड़ो ॿूटो आहे, वणु आहे, उन ते गौर न कंदा आहियूं, कॾहिं बि असां उन ते गौर न कयो आहे। रुॻो किरड़ हिकिड़े ते असीं गौर कयूं, अक जे कंहिं ॿूटे ते असीं गौर कयूं त उन अक में, उन किरड़ में ख़ुदि हिकिड़ी वॾी काइनात आहे। उहो उन जा वरी जेकॾहिं प्लांट साइंसिस में वञी असीं उनजा कानून पढ़ूं ऐं उनजी वञी असीं तशरीहूं पढ़ूं त असां परेशान थी वञूं त इन किरड़ खां सवाइ असीं कुझु कोन आहियूं, वणनि खां सवाइ असीं कुझु कोन आहियूं। इहे जेके वण आहिनि इहे न हुजनि, हिन वक़्तु असां इन्वायरमेंटल इशूज़ खे असीं मुंहुं पिया ॾियूं न, उनजो कुर्ब साईं वाह सिंधी कुर्ब लख लाइक़। हीअ जेके वण आहिनि इहे असांखे ऑक्सीजन ॾियनि था ऐं असीं जीऊं था, जिन ते असीं गौर कोन कंदा आहियूं, जिन खे असीं कटींदा आहियूं, जिन खे असीं वढींदा आहियूं। अहिड़ी तरह जेकॾहिं असां हर लकाव ते गौर कंदासीं, सच पुछो उहो लकाव असांजो ई लकाव हूंदो। उहो लकाव कंहिं न कंहिं तरीक़े सां, कंहिं न कंहिं हुन रस्ते सां, कंहिं न कंहिं सर्किल खां फ्री सिरी उहो असांजी सपोर्ट कंदड़ हूंदो ऐं असांजी लाज़मी सपोर्ट कंदड़ हूंदो। हर लकाव, हर शइ, वण, जानवर, ॿूटा, गुल, अनाज, फसल, जेको कुझु आहे, पाणी, बाहि आहे जेका असीं सड़ी पवंदा आहियूं, सभु कुझु असांजी सपोर्ट कंदड़ हूंदी आहे। यानी इहो सॼो जेको वहदतुल वजूद वारो जेको जहान आहे उहो असांखे ज़रे ज़रे में ॾिसण में ईंदो आहे। लतीफ़ साईं इन क़िस्म जो असांखे हिदायतूं कयूं आहिनि। अवां दोस्तनि जूं वॾियूं महिरबानियूं। ऐं जेकॾहिं कंहिंजो नालो न वठी सघियो आहियां त उनजे लाइ माफ़ी थो वठां। हिकिड़ो त वॾी ट्रेजिडी इहा थी आहे त जॾहिं ॿिए दफ़े कुझु महीननि जी विथीअ खां पोइ प्रोग्राम शुरू कयो आहे त फेसबुक वारनि कंहिंखे बि लाइव वठण वारो ऑप्शन उहो बंदि करे छॾियो आहे। नतीजे में अव्हांखे मूंखे बर्दाश्त करिणो पवंदो, जेतिरो बि मुंहिंजो अकुलु आहे, जेतिरो मुंहिंजो फ़हम आहे, अव्हांखे मूंखे बर्दाश्त करिणो पवंदो। ॿी चॉइस इहा आहे पाण वटि, ॿियो ऑप्शन इहो आहे असां वटि त सूफ़ी ज़ुल्फ़ अली साईं जहिड़ा ॿिया जेके महबूब हिते पढ़िया लिखिया दोस्त वेठा आहियो, अव्हां मूंखे इनबॉक्स लिखी मोकिलियो, उहे शयूं बि अव्हां जूं पेश करियां, छाकाणि त ईअं पार्टिसिपेट कराए सघिजे थो। हाणे जेकॾहिं वेठो रुॻो ॻाल्हाईंदुसि त उहो सभु कुझु न हूंदो। नकाश बलोच खे ख़ासि तौर ते पंहिंजे माइट खे इहा गुज़ारिश थो करियां त तव्हां इन्हनि शयुनि ते लिखी मोकिलियो, इनबॉक्स कयो मूंखे, त उहे बि पढ़ां।
रुगो आऊं वेठो ॻाल्हाईंदुसि त इहो मुंहिंजो इश्क हूंदो ऐं इहो जेतोणीकि अव्हां जो बि हूंदो, पर इहो मुंहिंजे इश्क जो हिकिड़ो ख़ासि रूप हूंदो, मुंहिंजे तनाज़ुर में उहो इश्क हूंदो। अव्हां जूं शयूं जॾहिं उन में शामिलु थींदियूं त पोइ उहो कलेक्टिव इश्क हूंदो, उहो गॾियल इश्क हूंदो ऐं गॾियल इश्क थींदा आहिनि। इन ते वरी कंहिं ॿिए दफ़े ॻाल्हाइबो। अव्हां लख लाइक़ गुज़ारिश इहा करे छॾियां त जेका असां गुफ़्तगू करियूं था उनखे महिरबानी करे अव्हां ग्रुपनि में पंहिंजे वाल ते, दोस्तनि जे वाल ते शेयर करियो त जीअं घणे खां घणा माण्हू शामिलु थियनि। उहे इन भला जेकॾहिं लाइव कंहिंखे नथा वठी सघूं त घटि मां घटि उन्हनि जा सुवाल असांजे साम्हूं अची वेंदा। जॾहिं सुवाल ईंदा त उनखे अव्हां सभई गॾियल बुनियादनि ते पढ़ंदव, उन सुवालनि ते वरी अव्हां गौर कंदव त उन्हनि वटि अव्हां वटि हर हिकु अव्हां मां हर हिकु माण्हू वटि पंहिंजा पंहिंजा जवाब जुड़ंदा। नतीजे में असां वटि ख़्याल ऐं असां वटि सोचण ऐं शऊर जी हिकु लहरो भरंदी ऐं असांजो जेको फहम ऐं अकुलु आहे उहो कंहिं न कंहिं एक्टिविटी सां लॻंदो। न त असां रोज़ाना बुनियादनि जी जेका एक्टिविटी आहे, सुबुह जो उथूं था, तयारु थी ऑफिस वञूं था ऐं ऑफिस खां मोटी अचूं था, थोरो आरामु कयूं था, शाम जो संगत सां मिलूं था ऐं वरी राति जो सुम्ही था रहूं। असांजी इहा एक्टिविटी थी हुजे। पर जेकॾहिं सुवाल ईंदा, इहे सभु शयूं ईंदियूं त असां सोचींदासीं ऐं लोचींदासीं। सोचींदासीं त पोइ वरी लोचणो पवंदो असांखे, ऐं लोचींदासीं त हसीन समाज अॾिजी पवंदो। अव्हां सभिनी दोस्तनि जी वॾियूं महिरबानियूं। आगा मोहम्मद अव्हां बैत मोकिलियो आहे, पर इहो बैत साॻियो वरी अॻियनि सुरनि में ईंदो ऐं सुरसुणीअ जे सभिनी दास्ताननि ते गुफ़्तगू कबी आहे। हिकिड़ो दास्तान खणंदो आहियां रोज़ु, उन ते पंहिंजे अकुल मूजिबि जेतिरो मुंहिंजो अकुलु आहे उन ते ॻाल्हाईंदो आहियां। अव्हां सभिनी जा लख लाइक़ ज़रूरु शेयर कजो, दोस्तनि सां शेयर कजो, पंहिंजा कमेंट्स ॾिजो ऐं इनबॉक्स करे छॾिजो। ऐं उहो पढ़ण जे लाइ बिल्कुलु तयारु आहियां। व्हाट्सएप मूंखे करे सघो था, उहो पढ़िबो। उहे पंहिंजा ख़्याल ज़रूरु वंडियो, छाकाणि त हिन मां ऑप्शन हलियो वियो आहे, जिए लतीफ़ हक़ मौजूदु जी आलम इंसानियत।